साईं ही जेके नंढड़ा मासूम लाश हिते हथाया आहिनि तव्हां हिननि जा रिश्ते में छा थींदा आहियो? वालिद साहब मुंहिंजा ॿई धीउ पुट ने। कहिड़े टाइम ते इहे कल मंझंदि जो 1-1:30 बजे। जी सर। जी सर होॾे बि वियासीं रिपोर्ट ॾिनी सर। अॼु त हिन महिल ताईं ॻोल्हियूं था सर, कोई पहिरियों पतो न पियो सर। जी वरी मुंशी साहब फ़ोन कई पाण। हा मुंशी साहब उन फ़ोन कई बाबा हिते अचो, चयो हिते मिलिया न। शहबाज कॉलोनी में सर। जो मां वॾो भाउ उहो भाटियानी मुंहिंजा साईं। जी जी हा असां कल्ह कंवं वटि ॻोल्हा ॿोला कईसीं, अॼु सुबुह सां आयासीं बि ॻोल्हियोसीं, कोरट वियासीं। साईं भाटियानी नंढो भाउ आहे असांजो। असांजा छोकिरा कल्ह खां वठी गुम थी विया। असां ॻोल्हा कईसीं, थाणे ते वियासीं, असां NC कराईसीं, डोगर साहब सां मिलियासीं, उन बि ख़ाली आसिरो ॾिनो बाबा असां ॻोल्हा में लॻा पिया आहियूं। इन महिल त को असांजो मसइलो त हल न थियो। पिछाड़ी छोकिरा हे मोल मिलिया नी असांखे। उहे साईं भाटियानी भाउ जा पुट आहिनि। हा साईं इहे भाटियानी हिकिड़ो काको भाटियो आहे छोकिरो साईं। 2 शादियूं हुयसि, हिकिड़ी फौत थी वई हुयसि। हे साईं फौत मां हुयसि। हा हा साईं हा हिकिड़ी उहा फौत थी वई हुयसि, उन खां पोइ ॿी शादी कई अथसि, उन मां काकी अथसि हिकिड़ी कल्ह खां साईं। हा तक़रीबन 2:30 बजे। अलाए साईं इनखे कहिड़ो हिसाबु कयो अथनि, सफ़ा कारा थी विया नी हिकदमि। पोइ छा सां मारियो वियो आहे, छा उन्हनि सां हिसाबु किताबु कयो वियो आहे, हिते कीअं अची पहुता नी। इनखे तक़रीबन 1.5 साल थी वियो आहे, 2 साल।